नाज़रीन, हैदराबाद कैंपुनि में तरसियल बोर्ड मुतासिरनि जे पंहिंजनि माॻनि ॾांहुं वापसी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। केतिरा ई ख़ानदान बसुनि ऐं वैनुनि में रवाना थी विया। उन हवाले सां असां सां वीडियो लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो, केतिरा बोर्ड मुतासिर पंहिंजनि अबाणनि घर ॾांहुं वापसि विया आहिनि? जी बिल्कुलु, ही जेके सॼी सिंध में ॿोॾि आई, ॿोॾि जी सूरताल खां पोइ जेके ॿोॾि जा मुतासिर माण्हू हुआ, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तरसियल हुआ, जिते कैंपूं क़ाइमु थियल हुयूं। उन्हनि खे उते सहूलियत न मिलण जे करे केतिरियूं ई जेके मेडिकल जे हवाले सां उन्हनि खे कैंपूं न लॻियूं हुयूं, जंहिंजे करे उते इलाही माण्हुनि खे मलेरिया, डायरिया ऐं ॿियूं बीमारियूं थी पियूं। उन बीमारियुनि खां पोइ उते उन्हनि जो जेको रिहाइश हुई कैंपुनि ते, ऐं जिन जिन इलाइक़नि में पाणी घटि थी वियो आहे, उन्हनि इलाइक़नि जा मुतासिर माण्हू जेके आहिनि उहे गाॾियुनि ते चढ़ी हाणे वापसि पंहिंजे घरनि जी बहाली लाइ वञनि पिया। ऐं मेहड़ जा ख़ासि तौर ते जेको मेहड़ में पाणी घटि थी वियो आहे, उते माण्हू वरी वापसि पंहिंजे घरनि ते बहाली कनि पिया। केनशा में पाणी काफ़ी थोरो लथो आहे। उन खां पोइ हिते जेके फैमिलीज़ आहिनि, तक़रीबन कासिमाबाद जूं 20 कैंपूं आहिनि ॿोॾि मुतासिरनि जूं, जितां तक़रीबन अधु माण्हू वापसि पंहिंजे माॻनि ते रवाना थी चुका आहिनि। ऐं हाणे बि ॾिसंदव तव्हां त हीअ बस जेका आहे हिननि खे गवर्नमेंट तरफ़ां फ़राहम कई वई आहे त हीअ पंहिंजे घरनि ताईं पहुची सघनि। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त असां कैंपुनि में जेतिरो वक़्तु बि असां हिते रहियासीं त उहा दरबदरी वारी ज़िंदगी जॾहिं पंहिंजे घरनि में माण्हू वञी वेंदो त तमामु ख़ुशी महसूसु थिए थी। ऐं हिननि पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे त असां ग़मनि मां निकिरी हाणे वरी असां पंहिंजे माॻनि ॾे वञूं था पिया। सो इन हवाले सां हैदराबाद में काफ़ी जेके तक़रीबन 900 कैंपूं क़ाइमु थियल हुयूं पूरे हैदराबाद ज़िले में। उन्हनि कैंपुनि जा जेके ॿोॾि मुतासिर अधु वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। ऐं हिन हफ़्ते इहो इम्कानु आहे त हिन हफ़्ते में टोटली जेके ॿोॾि मुतासिर आहिनि पंहिंजे घरनि ते ॿीहर आबाद थी वेंदा। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी, SS न्यूज़, हैदराबाद।